वेलकम नाज़रीन मूंखे टेलीलाइन ते ज्वाइन किया है शहजाद कुरैशी साहब, पीटीआई के एमपी हैं, बड़े वोकल हैं। शहजाद साहब मैं आपको वेलकम करता हूँ अपने शो में। मखदूम साहब तव्हां सां ॻाल्हायूं पिया। मखदूम साहब तव्हां पीपल्स पार्टी जो जेको मां सवाल कियो त चए पाण मुतबा, इहो बि हक़ीक़त आहे त मुतबाल हिते ठहे ई कोन थो, ठाहियो ई नथो वञे पीपल्स पार्टी जे, इन जे करे पूरो खुलियो मैदान आहे, छा चवंदा? ॾिसो मीर साहब, मुतबादिल ॾिसो मैड आदि मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आदि चयो त सिंध जी वहदत जी ॻाल्हि जॾहिं थिए थी त पीपल्स पार्टी निर्वार थियो थी निकिरे। हींअर MQM सां मुआइदो कंहिं कयो आहे? असां त कोन कयो आहे, PTI त कोन कयो आहे, नवाज़ लीग त कोन कयो, पीपल्स पार्टी कयो आहे न। सिंध जी गवर्नरशिप MQM हवाले, 40% सीटूं MQM हवाले, काबीना में MQM वारा, ऐं MQM वारा त इहो बि चवनि था त असां सां अलॻि सूबे जो बि वाइदो ऐं कमिटमेंट कई वई आहे, असां सां रिटन एग्रीमेंट कई वई आहे। MQM वारा दोस्त ईअं था चवनि। त असल में सिंध जी वहदत जी इशूज़ जी ॻाल्हि कान्हे। असल में छा आहे त असां वटि हिकिड़ो करप्ट सिस्टम ठही वियो आहे ऐं उन सिस्टम खे स्टेटस को खे टोड़ण जे लाइ असांखे हिकिड़े वॾे मुतबादिल जी ज़रूरत आहे। उन में वॾियुनि पार्टियुनि खे सोचणो पवंदो। नज़रियात जे ज़ोर ते 70s में जीअं भुटे साहिबु हिकिड़ो नज़रियाती वेव हली, नज़रियाती वेव भुटो साहिब जी हली 70 में, या जीअं 2013 में KPK में ख़ान साहिब जी वेव हली, या जीअं पंजाब में 88 में जॾहिं प्राइम बेनज़ीर साहिबा नेशनल असेंबली सीटूं खणी आई त पोइ 2 ॾींहं मियाँ साहिबु पोइ हालांकि उन क़ौमियत वारो कार्ड इस्तेमालु कयो जो हेलीकॉप्टर खणी अची जाग पंजाबी जाग तेरे पगनू लॻ गया दाग। त अहिड़ियूं शयूं या त वरी परफॉर्मेंस जीअं तव्हां इहो बहितर अर्ज़ु कयो त सिंध में कॾहिं बि पीपल्स पार्टी परफॉर्मेंस बेस ते वोट घुरियो ई न आहे। इवन PMLN सदाईं परफॉर्मेंस बेस ते वोट घुरियो आहे। हालांकि मुंहिंजो PMLN सां को तालुक़ु कोन्हे, न को मुंहिंजो को वास्तो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि घुरियो आहे परफॉर्मेंस बेस ते। या इवन इमरान ख़ान साहिबु जीअं वोट घुरे थो, चए थो ठीकु आहे करप्ट माण्हुनि जे ख़िलाफ़ु ऐं कार्रवायूं कंदासीं। पीपल्स पार्टी न को त ईअं थी चए थो करप्ट माण्हुनि खे असीं को टंगींदासीं या असीं हुन ते पाण चए थी करप्ट माण्हुनि खे असीं शामिलु कराईंदासीं, उन्हनि खे पाण असीं बैकअप कंदासीं। हिकिड़ो हक़ीक़त इहा आहे। ऐं सिंध जो सिनेरियो हाणे इहो रहियो आहे त खाओ बि ॿियनि खे खारायो बि। माना मिसाल तौरु अॻे सिंध में भला पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबा वारे ज़माने खां वधीक त पॉपुलर कान्हे न हींअर, भुटो साहिब वारे ज़माने खां त वधीक पॉपुलर कान्हे न पीपल्स पार्टी। पर हींअर छा आहे जो सिंध में माना इहो त बेनज़ीर साहिब जे दौर में बि कॾहिं कोन फील थियो त को मुतबादिल कोन्हे, भुटो साहिब जे दौर में बि कोन फील थियो त कॾहिं मुतबादिल कोन्हे। हाणे आख़िर छा आहे, आख़िरी 12-14 सालनि में जो माना फील थो थिए माण्हुनि खे त मुतबादिल। असल मसइलो इहो आहे त सभिनी करप्ट माण्हुनि खे मिलायो वियो आहे पाण में, उन में सभिनी खे हिकिड़ो शेयर ॾिनो वियो आहे ऐं उन में सभिनी खे चयो आहे तव्हां ख़ामोश रहो। सभिनी खे पंहिंजो ड्यू शेयर मिले पियो, ड्यू खां वधीक शेयर मिले पियो, आवाम जो रतु चूसो वियो आहे। ऐं उन जो हक़ीक़त इहा आहे, तव्हां सम्झा थो हिन वक़्तु मतिलबु हिन वक़्तु पीपल्स पार्टी गवर्नमेंट में शामिलु थी आहे, इन जो वॾो इम्पैक्ट पवंदो, अहिड़ो नुक़सानु थींदो ईंदड़ जनरल इलेक्शन में। ऐं हाणे जे इहा जे ई जल्दी था इलेक्शन कनि पोइ त हिननि खे फ़ाइदो थी वेंदो, पर जी 15 आउं चवंदो हुननि खे 14-15 महीना हिननि खे छॾियो वञे। हालांकि असांजा इतादी जेके चवंदा त जल्दी इलेक्शन हिननि खे 14-15 महीना छॾियो। 14-15 महीननि में का स्टेबिलिटी कान ईंदी, डॉलर अञा वधीक किरंदो, IMF वटि अञा टर्म्स एंड कंडीशन्स अञा ॾुखियूं थींदियूं, ऐं बजट अचणो पियो मुंहिंजे ख़्याल में फ्राइडे ते। बजट खां पोइ अञा वधीक हालात ख़राबु थींदा इकोनॉमिकली, ऐं रिलीफ ॾियणी पोज़ीशन में कोन्हनि। ऐं हीअ आउं सम्झां थो तारीख़ जो जीअं पुठिएं दौरे नाले चवंदा, पर आउं चवां थो बिल्कुलु न, हीअ जेके शहबाज शरीफ़ गवर्नमेंट जो जेको दौरु हले पियो, पोइ 14 महीना हले 15 महीना हले, इहो पाकिस्तान जी तारीख़ जो इकोनॉमिकली बदतरीन दौर साबित थी। ठीक है शहजाद साहब, आपकी तरफ में आऊंगा। सिंध के अंदर मुतबादिल की जरूरत है, एक मयारी मुतबादिल हो, अच्छे लोग हों, और सिंध को यानी कि PTI की क़यादत ने टाइम नहीं दिया। यहां पीपल्स पार्टी इसीलिए कामयाब है, कोई मुतबादिल नहीं है। क्या कहेंगे शहजाद साहब? देखिए, मैं इस चीज को मानने के लिए तैयार नहीं हूं कि PTI ने सिंध को टाइम नहीं दिया। उसकी वजह यह है कि ठीक है 2018 से पहले हमारी स्ट्रेटजी डिफरेंट थी, हमारे ध्यान ज्यादा पंजाब की तरफ था, और आपको पता ही हमारा मुकाबला बहुत बड़ा मुकाबला था। लेकिन 2018 के बाद हमारी जब से हुकूमत आई है, हमने सिंध, क्योंकि कराची भी तो सिंध है ना, हैदराबाद भी सिंध है, सक्खर भी सिंध है, तो आप ये देखें कि 14 अजला के लिए भी पैकेजेस, असद उमर जो हमारे फेडरल मिनिस्टर थे प्लानिंग एंड डेवलपमेंट के, वो पैकेजेस लाए। खान साहब ने भी खुसूसी तौर पे सिंध को तवज्जो दी। देखिए एक चीज मैं आपको बताऊं, PTI सिंध को तवज्जो दे या ना दे ये एक अलग मैटर है, कोई जमात दे ना दे ये अलग मैटर है, लेकिन हमें ये चीज सोचनी चाहिए कि जो सिंध की आवाम है बहुत बाशऊर है।
क्या अगर सिंधी अवाम के साथ और सिंध के रहने वालों के साथ कुछ ज्यादती करेगा तो सिंध की अवाम ये कहेगी हमारे पास ऑप्शन नहीं है? ऐसा नहीं है, ऐसा नहीं है। अब जो आप लोगों का नैरेटिव देखें ना, अब पूरा एक नैरेटिव बिल्ड हो चुका है, एक बयानिया पूरे सिंध में चल रहा है कि अब हमने इस करप्ट गवर्नमेंट से, पीपल्स पार्टी से, जो सिंध कार्ड खेल के जो सिंध के लोगों को बेवकूफ बनाती है, अब वो इनका वक्त खत्म होने जा रहा है। इसकी एक और वजह मैं आपको बताऊं, हमारी फेडरल में गवर्नमेंट थी, इनकी सिंध में गवर्नमेंट थी, ये हमेशा हम पे पानी चोरी का, पानी ले लिया, कभी कभी तासुब और लसानियत की बात भी करते थे। मैं आज ये सवाल करना चाहता हूँ, जितना पानी इमरान खान की गवर्नमेंट में सिंध की आवाम को मिला है, क्या अभी मिल रहा है? ये मेरे भाई बैठे हुए हैं, ये बेहतर तौर पे मुझसे भी ज्यादा सिंध की सियासत को समझते हैं, ये ग्राउंड पे भी रहते हैं। इम्तियाज भाई, आपका भी एक बड़ा एक सियासी तज्जिया है और आप सिंध को तो बहुत करीब से देखते हैं, मुझे बताएं ये ज्यादती अब इनको नजर नहीं आ रही? आटे में ये जिला बंदी कर देते थे, ये आटा खुद जानबूझ के रोकते थे, उसके बाद फिर 2 पांव वाले चूहे, जो 2 टांगों वाले चूहे आटा खा जाते थे। चीनी पे ये सियासत करते थे। अभी फ्यूल प्राइसेस पे इनको क्या हो गया है? ये किधर हैं? क्या इनको अब सिंध की आवाम का दर्द नहीं खा रहा? क्या अब इनको पाकिस्तान की आवाम का दर्द नहीं खा रहा? ऐसा कहाँ होता है? 60-60 रुपए आप बढ़ा दो, और अभी फिर जो कल इन्होंने अनाउंस किया और आवाम के रद्दोमल पे आपने कल देखा किस तरीके से सारे शहर बंद होना शुरू हो गए, पेट्रोल पंप पे जिस तरह का रश हुआ, एक अवामी रद्दोमल आ रहा था। इन्होंने कहा रातों रात ट्वीट करो और इस मसले से हमारी जान छुड़ाओ। इनको ये सोचना चाहिए, हर चीज हम पे डाल रहे हैं। हमारा मुआहिदा इम्तियाज भाई क्या कुरान और हदीस है? खुदा ना खास्ता हटाओ। आपकी माशी टीम है ना, आप बहुत समझदार थे, आप तो कहते थे इस मुल्क को आप चला लोगे, इस मुल्क के लिए तो आप निजात दहिंदा बनकर आए हुए हो, तो चलाओ ना, क्यों नहीं चला पा रहे? आपने, हम 5 रुपए बढ़ाते थे तो आप मीडिया को हमारे खिलाफ यूज करते थे, आपने तमाम इदारों को हमारे खिलाफ यूज किया, तमाम जमातें हमारे खिलाफ हो गई। तो अभी वो जमातें किधर हैं? वो एहतजाज कब होगा? और अभी एक और मैं आपको चीज बता दूं, जो इंडिया के अंदर गुस्ताखी हुई है, जो नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे हुई है, मैं टीएलपी, कहाँ है टीएलपी? मैं आपके प्रोग्राम से पूछना चाहता हूँ, किधर है टीएलपी? क्यों अभी तक इंडियन सफीर के खिलाफ मुजाहरा क्यों नहीं हुआ? देखें, हमें इस मुल्क के मफाद के अंदर, इस मुल्क की आवाम के मफाद के अंदर हमें अब बहुत सारी चीजें नजर आ रही हैं। आवाम समझ चुकी है कि किस तरीके से आवाम की आंखों में धूल झोंकने की कोशिश की गई थी। अगर ये सिंध से मुखलिस हैं, अगर ये सिंध के शहर कराची से मुखलिस हैं, तो ये आवाज उठाएंगे। अभी बजट आ रहा है ना, अभी आपको पता है इम्तियाज में एक और ये ज्यादती करने जा रहे हैं। जब भी बजट पेश होता है सिंध असेंबली के अंदर, उससे पहले सेशन होते हैं, प्री बजट सेशन होते हैं, तजावीज ली जाती हैं, वो भी इन्होंने अपोजिशन से नहीं ली। और अब हाल ये है कि जो कौमी असेंबली के अंदर भी जो अपोजिशन लीडर बैठा हुआ है, वो जो लीडर बैठा हुआ है वो कह रहा है कि मैं तो 2023 का इलेक्शन लड़ूंगा नून लीग से। तो व्हाट आर यू डूइंग? आप कहां से आ गए? आप अपोजिशन लीडर कैसे बन सकते हो? तो अब अपोजिशन लीडर और लीडर ऑफ द हाउस, इन दोनों की मिली भगत से इस मुल्क का बेड़ा गर्क होने जा रहा है। अल्लाह ताला से मेरी दुआ है कि अल्लाह ताला इनसे मेरी जल्द जान छुड़ाए, क्योंकि ये तो हमने कोरोना का मुकाबला किया, इंटरनेशनल कमोडिटीज का मुकाबला किया, प्राइजेस का मुकाबला किया, हमने हर चीज का मुकाबला करके 3.5 सालों में जो हम पे इतनी तनकीद करते थे, हमने 56 या 58 रुपए बढ़ाए। ये तो एक ही झटके में 60 रुपए और अभी 30-35 रुपए की और तैयारी करने जा रहे हैं। सही मखदूम साहब, शहजाद साहब सही गाल कही त पानी जी खोट तमाम घणी आहे। खुशी शाह साहब चो त या मथां खां खोट आहे। कॾहिं पीपल्स पार्टी आपोजिशन में हूंदी आहे त पंजाब चोरी थो करे, पंजाब पानी जो चोर आहे। हाणे वरी चवनि था मथों खोट आहे। सिंध सां पाणी जी हमेशह ज़्यादती थी आहे, कहिड़ो बि दौर अचे पाणी ते बि सियासत थींदी आहे, सिंध जे हुकूक ते बि सियासत थींदी आहे, छा चवंदा? सिंध जे हक़नि ते सदाईं मीर साहब सियासत कई वई आहे ऐं हमेशह पीपल्स पार्टी नशे खे जो जवाज़ बनाए चवंदी त वफ़ाक़ सिंध जो पाणी खाए थो, पंजाब सिंध जो पाणी खाए थो। हाणे पंजाब में हुकूमत नवाज़ लीग जी आहे ऐं फेडरल में हुकूमत बि नवाज़ लीग जी आहे ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन नवाज़ लीग जे नंबर 2 हेड जो वज़ीर ख़ारजा आहे। ऐं आउं सम्झां थो उन्हनि जे पंहिंजे चेयरमैन खे चवनि त शहबाज शरीफ़ खां सवाल करे त छो असांजे सूबे सां ज़्यादती कई वई आहे, छो असांजे सूबे सां नाइंसाफ़ी कई वई आहे। ऐं बिल्कुलु इहा ॻाल्हि शहज़ाद साहब जी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त जॾहिं खां PTI जी गवर्नमेंट वई आहे, सिंधी आबादगारनि जे लाइ त पाणीअ जे लाइ अज़ाब थी वियो आहे। अॻे त फ़सुलु काहे छॾिबा हुआ ख़ासि करके वणनि जा, ऐं उन खां पोइ पाणी जा प्रॉब्लम, हीअं त कहण जे लाइ बि ज़मींदार परेशान हुआ। ऐं हाणे मुदत गुज़री वई,
ऐं सॼे साल में इहो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त मेन क्रॉप इहो हूंदो आहे माण्हू जो जेको रोज़ी रोटी जो जेके ज़रात सां वाबस्ता आहिनि। ठीकु आहे असांजो ठीकु आहे असीं वॾी ज़मीदारी कयूं था त असांजा मल्टी क्रॉपनि पर जिन नंढियूं नंढियूं ज़मीदारियूं खे 5-5 10 निकिरण जा उनजो त सॼो रोज़ी रिज़्क़ जो सॼो डिपेंड इन ते हूंदो आहे, उनजो तव्हां सम्झो त सॼो साल खरी वियो। ऐं हाणे वाटर जी वज़ारत पाणी जी वज़ारत मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी वठी आहे, सिंध में वेरीगेशन पीपल्स पार्टी वटां छो सिंध में हुकूमत उन्हनि जी आहे, वफ़ाक़ में विया हुननि जी मिनिस्ट्री आहे त ऐं सम्झां थो जवाबु बहितर पीपल्स पार्टी ॾेई सघे थी। पर हाणे असांखे रुॻो इहो सवालु करिणो आहे त अलबत्ता सिंध जो माण्हू उन्हनि खां पुछण जे लाइ तयारु आहे, सवालु करण जे लाइ तयारु आहे या न, छो त अॼु मूं टी वी पे ॾिठी त न्यूज़ पई त 926 माण्हू बिना मुक़ाबले सिंध में कामयाबु थिया आहिनि सिंध में। इन मां त ईअं थो लॻे त सिंध जो माण्हू सवाल करण जे लाइ अञा बि तयारु कोन्हे। बड़ी मेहरबानी सर, मखदूम साहब ता शहजाद साहब आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन इन से इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।